हेडलाइन्स वन ट्यूं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। हुकूमत जा इतिहादी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मामला तय थी विया। शहबाज सरकार पीपी सां लाॻापियल पार्लियामेंटेरियन खे फंड्स बि जारी करे छॾिया। ॾखण पंजाब में तरक़ियाती फंड्स जा मामला बि हल थी विया। पीपी पार्लियामेंटेरियन जा ॾखण पंजाब जे फंडिंग जे हवाले सां कुझु मुतालबा हुआ। पंजाब जा कामोरा पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि ॿुधंदा ज़रियनि जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। हुकूमत जा इतिहादी पीपल्स पार्टी सां मामला हल थी विया आहिनि। शहबाज सरकार पीपी सां लाॻापियल पार्लियामेंटेरियन खे फंड्स बि जारी करे छॾिया आहिनि। ॾखण पंजाब में तरक़ियाती फंड्स जा मामला बि हल थी विया आहिनि। जिन नाज़रीन असां सां जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जा पंहिंजे इतिहादी पीपल्स पार्टी सां मामला हल थी विया। शहबाज सरकार पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लाॻापियल पार्लियामेंटेरियन खे फंड्स जारी करे छॾिया आहिनि। ॾखण पंजाब में तरक़ियाती फंड्स जा मामला बि हल थी विया। पीपी पार्लियामेंटेरियन जा ॾखण पंजाब जे फंडिंग जे हवाले सां कुझु मुतालबा हुआ जेके हल थी विया आहिनि। पंजाब जा कामोरा पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि जी बि ॻाल्हि ॿुधंदा इहा ख़बर ज़रियनि खां मिली आहे। अव्हांखे आगाह कंदासीं पंजाब जी कामोरा शाही पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि जी बि ॻाल्हि ॿुधंदी। अव्हांखे आगाह कयूं पिया हुकूमत जा इतिहादी पीपल्स पार्टी सां मामला हल थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। हुकूमत जा इतिहादी पीपल्स पार्टी सां मामला हल थी विया। ॻाल्हियूं थियूं कमेटियुनि जे सतह ते ॻाल्हियूं थियूं। उन खां पहिरियां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। उन खां पोइ कमेटियुनि जे सतह ते ॻाल्हियूं रहियूं। ॻाल्हियुनि खां पोइ मामला हल थी विया आहिनि। शहबाज सरकार पीपल्स पार्टी सां लाॻापियल पार्लियामेंटेरियंस खे फंड्स जारी करे छॾिया आहिनि। ॾखण पंजाब में तरक़ियाती फंड्स जा मामला हुआ जेके हल थी विया आहिनि। पीपी पार्लियामेंटेरियन जा ॾखण पंजाब जे फंडिंग जे हवाले सां कुझु मुतालबा हुआ जेके मञिया विया आहिनि। जॾहिं त पंजाब जी कामोरा शाही पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि जी बि ॻाल्हि ॿुधंदी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। हुकूमत जा इतिहादी पीपल्स पार्टी सां मामला हल थी विया। शहबाज हुकूमत पीपी सां लाॻापियल पार्लियामेंटेरियंस खे फंड्स जारी करे छॾिया आहिनि। ॾखण पंजाब जे तरक़ियाती फंड्स जे हवाले सां कुझु मामला हुआ जेके पिणु हल थी विया आहिनि। पीपी पार्लियामेंटेरियन जा ॾखण पंजाब जे फंडिंग जे हवाले सां मुतालबा तस्लीम कया विया आहिनि। पंजाब जा कामोरा पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि ॿुधंदा ज़रियनि खां इहा ख़बर पई आहे। हुकूमत ऐं पीपल्स पार्टी विच में मामला हल थी विया आहिनि। फंड्स जारी कया विया आहिनि पार्लियामेंटेरियंस खे ऐं ॾखण पंजाब जे हवाले सां तरक़ियाती रिथाउनि जे हवाले सां कुझु मामला हुआ जेके पिणु हल कया विया आहिनि। हुकूमत जा इतिहादी पीपल्स पार्टी सां मामला हल थी विया। यादि रहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई हुई जंहिंखां पोइ कमेटियुनि जी सतह ते ॻाल्हियूं थियूं। इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। जी कुर्बान साहब, शहबाज सरकार जा पीपल्स पार्टी सां मामला हल थी विया आहिनि, छा था चवनि ज़रिया? जी बिल्कुल शहबाज शरीफ सरकार जा न, पर इहो थी सघे थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मरियम नवाज़ सरकार जा मामला तय थी विया। असुल में जेके मामला हुआ वो पंजाब में हुआ। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका पार्लियामेंट्री जी उते क़यादत आहे ऐं मरियम नवाज़ जी हुकूमत विच में जेके कुझु मामला हुआ जंहिंजे करे मौजूदा सूरत हाल पैदा थी हुई। उनमें हिकिड़ो जेको नुक़्तो हो, आम नुक़्तो इहो हो त जे एरिया मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नुमाइंदा चूंडिया हुआ ऐं उन्हनि खे हिक त तरक़ियाती फंडनि जे हवाले सां शिकायतूं हुयूं जेके न पियूं मिलियूं ऐं ॿी वॾी शिकायत हुई त उते जेका ब्यूरोक्रेसी हुई उहा उन्हनि खे लिस्ट पई कराए या अवामी मसइलनि जे हल जे हवाले सां या उन्हनि जे तक जे मसइलनि जे हवाले सां उते उन्हनि जी का ॻाल्हि न पई ॿुधी पई वञे। इहे मामला जेके हुआ जंहिं इन सूरत हाल पैदा कई त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मरकज़ी बि इख्तियार करणो पियो। क़ौमी असेंबली वफ़ाक़ी बजट जे हवाले सां कुझु मामला यकीनी तौर ते हुआ ऐं उहे मामला डिस्कस बि थिया, उहे हल तलब बि हुआ ऐं हल जे लाइक़ बि हुआ। पर मेन मसइलो पंजाब में पाकिस्तान पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून जे हवाले सां हुआ। उते रिलेशनशिप जो मसइलो हुयो, फंडिंग जो मसइलो हो, ब्यूरोक्रेसी तरफ़ां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि लाइ रुकावटूं हुयूं, उन्हनि सां तामुल न करण जो मामिलो हुयो। इहे आम नुक़्ता हुया जेके ॻाल्हियुनि खां पोइ तय थी विया। हाणे इहो तय थी वियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके बि नुमाइंदा आहिनि पंजाब में उन्हनि खे हिक त तरक़ियाती फंड मिलंदा, उन्हनि खे पंहिंजे तक जे हवाले सां। ॿियो उते जेको ब्यूरोक्रेसी आहे उनखे बि हिदायतूं जारी करणो त हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे न सिर्फ़ु लिस्ट कराइनि पर उनजे जेके बि जाइज़ इशूज़ आहिनि उन्हनि ते उन सां सहकार कनि, ख़ासि करे
जेको सिराइकी बेस वारो आहे हिसो उन में ॾखिण पंजाब जो उन में वधीक विरायती वारो इशू हुयो त इहे मामला हुया जेके ॿिनि ॾींहंनि जूं ॻाल्हियुनि खां पोइ हल थी विया। उन खां पोइ पाकिस्तान पार्टी का टोकिन शिरकत हुई क़ौमी असेंबली में या एहतियाज हुयो उहा ख़तमु करे छॾी। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत न सिर्फ़ु क़ौमी असेंबली के इजलास में बजट इजलास में शिरकत कई पर जो डिप्टी चेयरमैन आहे उन एवाज़ की फसाद बि कई। उन सां गॾो गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि बजट में हिसो बि वरितो त अहिड़े नमूने सां हीउ मामिलो पेशरफ़्त खां पोइ हल थी वियो आहे। जी ठीक है, वरी महिरबानी कुर्बान साहब।